अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल में एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था। काफ़ी अरसे खां पोइ ही मां तव्हां सां का शेयरिंग कयां पई। रिदा फ़ातिमा 3 साल पहिरीं हिकु वीडियो रखियो हुयो। मां उन जो वीडियो शेयर कयो हो, जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। तव्हां सभिनी तमामु घणो लाइक कयो हो। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त डिसंबर महीनो हली रहियो आहे ऐं क़ौमी सिंधी सक़ाफ़ती ॾिहाड़ो मुख़्तलिफ़ स्कूल्स ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में मल्हाइजी रहियो आहे। ऐं हाणे तक़रीबन 3-3.5 साल खां पोइ अचानक मेमरीज़ में जॾहिं हीअ वीडियो मुंहिंजे साम्हूं आयो त जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं हाणे जेका मौजूदु आहे उन पंहिंजी स्कूल में नंढड़ी स्पीच कई ऐं उहा बि मूंसां शेयर थी। त मां सोचियो त जीअं त यूट्यूब इज़ ऑल्सो माई फैमिली त तव्हां सां शेयर कयां त ॾिसो वक़्तु केॾो न तेज़ीअ सां गुज़री रहियो आहे, पर असांखे ज़िंदगीअ में केॾियूं न ख़ूबसूरत यादूं ॾिए पियो। ऐं असांजी ज़िंदगी रहमतुनि बरकतुनि शफ़क़तुनि मोहबतुनि सां भरियल आहे। छाकाणि त दुख सुख ज़िंदगीअ जो ज़रूरु हिसो आहिनि, पर हीअ जेके असांजे सराउंडिंग ही नंढड़ा ॿार आहिनि, भले असांजा पंहिंजा ॿचिड़ा हुजनि ऐं स्कूल्स में जेके असां ॿार पढ़ायूं था, उहे असांजी ख़ुशीअ जो सामान ऐं असांजे ज़हनी सुकून जो ज़हनी निशोनमा जो ज़रियो आहे। हे मुंहिंजी भाइटी आहे रिदा फ़ातिमा। उनजो हीउ जेको वीडियो हुयो तक़रीबन 1 मिनट 37 सेकंड्स जो हुयो, पर मूं मुकमल वीडियो तव्हां सां शेयर न कयो आहे ऐं मूं हिकिड़ी नंढी क्लिप शेयर कई आहे बिफोर आफ्टर जे हिसाब सां। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां ईअं ई जुड़ियल रहिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। अचूं था वीडियो जे तरफ़। अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर, मां आहियां रिदा फ़ातिमा। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तरफ़ खां तव्हां सां मुखातिबु आहियां। जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि नुक़सान थींदा। जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। शिवो बुकाफ़र सुन्नी बुकाफ़र जे मस्तिष्क में जाइणा ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। सत्यानाश क़ौमनि जो थींदो आहे त लेखक मुबलिग बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं पहिरां तस्बीह ऐं हाजी नमाज़ी ॾाढी हुजे त पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लनि नुक़सान थींदा। जनाब आला की सकाफत जी शानदार सकाफत जैमें और दुनिया खूबसूरत में मर्दन जाए अजरक तौफीक इब्तिहाल की कोशिश नहीं सुना पटका